أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الله سبحان الله. قد جاءكم من الله نور وكتاب مبين. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं इज़हारुल हक़ सिद्दीक़ी काटराई दामत बरकातुहुल आलिया हर दिल अज़ीज़ आशिक़े रसूल आलिम बाअमल हज़रत क़िबला मुफ्ती शाहनवाज़ दामत बरकातुहुल आलिया सभी आशिक़ाने मुस्तफ़ा मदीने वाले मीर या हुबदार असी केड़ा खुश नसीब आहियूं जो मदीने वाले साईं जे मीलाद जी महफ़िल में हाज़िर हैं। अल्लाह जंहिंखे पसंदि कंदो आहे, जंहिंखे चाहींदो आहे, उनखे पंहिंजे हबीब जे ज़िक्र पाक ॿुधण जे लाइ ऐं ॿुधाइण जे लाइ चूंडींदो आहे। इहा अल्लाह जी चूंड आहे जंहिंखे पंहिंजे हबीब जे मोहब्बत जे लाइ चूंडे, ज़िक्र ख़ैर करण जे लाइ, ज़िक्र ख़ैर ॿुधण जे लाइ चूंडे। या अल्लाह ताला जल जलालहू जी घुर तलबा जेका अॼु रब करीम असां सभिनी खे नसीब कई आहे। सभई सुभान अल्लाह नथा अल्लाह मदीनो ॾेखारींदो, दिल खोले जो सुभान अल्लाह। असां अल्लाह जी इन नेमत उज़मा जे मथां जेतिरा बि शुक्र अदा कयूं, शुक्र जो हक़ अदा करे नथा सघूं जो रब्बुल आलमीन असांखे मदीने वारे मीर जे ग़ुलामनि में शामिल फरमायो। जे नबी खे अल्लाह चूंडियो आहे, मदीने वारो साईं रब जो चूंडियल आहे। हुज़ूर जे ज़ात खे रब चूंडे सभिनी ज़ातियुनि जी सरदार ज़ात बणाई। मदीने वारे मीर जे ज़माने खे रब चूंडे सभिनी ज़माननि जो सरदार ज़मानो बणायो। जंहिं शहर में मदीने वारो साईं आयो, इहो शहर अल्लाह जो चूंडियल शहर आहे। जंहिं शहर खे मक्का मुकर्रमा चवंदा आहिनि, वरी रब चूंड करे मुस्तफ़ा जे हिजरत जे लाइ मदीना मुनव्वरा खे पसंदि कयो। हुज़ूर जी ज़ात ज़ातियुनि जी सरदार, मदीने वारे साईं जो ज़मानो ज़माननि जो सरदार, मुस्तफ़ा जी ॿोली सभिनी ॿोलियुनि जी सरदार, मदीने वारे साईं ते नाज़िल थियल किताब सभिनी किताबनि जो सरदार, मुंहिंजे सोने नबी जो घरानो सभिनी घराननि जो सरदार, मदीने वारे साईं जा बचड़ा जन्नत जे जवाननि जा सरदार, मुस्तफ़ा जो बिरादर फातिह खैबर मौला अली अरब जो सरदार, मुस्तफ़ा जा यार वफादार शेखैन करीमैन सैयदना सिद्दीक़ अकबर, सैयदना उमर फारूक जन्नत जे अधरोटनि जा सरदार। ऐं मुंहिंजो नबी सरदारनि जो सरदार, अॻियनि जो सरदार, पोयनि जो सरदार,
नबीअनि जो सरदार, वलीअनि जो सरदार, इंसाननि जो सरदार, मलाइकनि जो सरदार। अञा दिल खोले जो सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन जल शानहू मुझे नबी की ज़ात के चूंडियो। चूंड त तव्हां सां कंदा आहियो खप्पा हणी जी या चूंड थींदी आहे न। 5 साल भी कंहिं वज़ीर आज़म अॼु ताईं कोन कढिया आहिनि पाकिस्तान में, छो त असांजा चूंडियल आहिनि, खप्पा असां वारा आहिनि जी। असांजे चूंड सां, असांजे ठप्पे सां को वज़ीर आज़म थी वियो, को वज़ीर आला थी वियो, को MPA, को MLA, को वज़ीर दाख़िला, को वज़ीर ख़ारिजा थियो। इहो असांजी चूंड आहे, पर जंहिंखे अल्लाह चूंडे। तुंहिंजी मुंहिंजी चूंड वारो 4-5 सालनि खां पोइ लही वेंदो, उहिदो फुरिजी वेंदो, मनसब खसिजी वेंदो, पर जंहिंखे अल्लाह चूंडियो इहा चूंड हिते बि क़ाइम, हुते बि क़ाइम। इहा क़ाइम बि हूंदी, क़ाइम बि हूंदी, छो त अल्लाह जी चूंड आहे। ॿुधायां त मदीने वारे साईं खे रब कीअं चूंडियो आहे। सल्लल्लाहु अलैहि सही मुस्लिम में, सुनन तिरमिज़ी में हज़रत बासिल बिन अस्का रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है। मुझे सोने हबीब फरमायो इन्नल्लाह अस्तफा किनानत मिन वलद इस्माईल। हज़रत इस्माईल जी औलाद मां अल्लाह कनाना के चूंडियो, कनाना के पसंद कयो। या अल्लाह जी चूंड। इब्राहिम रब जो चूंडियल खलील, इब्राहिम जो बच्चो इस्माईल अल्लाह जो चूंडियल ज़बी हुआ। वरी इस्माईल के भी कई औलाद हुआ, कई बच्चा हुआ, उनको खानदान वॾो हुयो, पर समझता इस्माईल जे औलाद मां रब किनाना के चूंडियो। छो त किनाना मोहम्मद मुस्तफा जो ॾाढो बणजंदो हुयो। साईं फरमाया किनाना खे इस्माईल जे औलाद मां अल्लाह चूंडियो। वरी किनाना जो औलाद बि वधियो, पुट पोटा, पड़पोटा, तड़पोटा, नस्ल वधियो। पोइ साईं फरमाइनि था त किनाना जे औलाद मां अल्लाह कुरैश खे चूंडियो। कुरैश इस्माईल जे औलाद वजां, किनाना जे औलाद वजां अल्लाह इस्माईल जे ज़ुर्रियत ऐं इतरत वजां कुरैश खे पसंदि कयो, चूंडियो। वरी साईं फरमाइनि था वस्तफा मिन कुरैश बनी हाशिम। कुरैश जो कबीलो बि वॾो, कुरैश जो खानदान वसीअ, अरब में फैलियल। साईं फरमाइनि था कुरैश जा अल्लाह मुंहिंजे ॾाॾे बनु हाशिम खे चूंडियो। बनु हाशिम मुस्तफा करीम जो ॾाॾो आहे, हाशिम उनजो औलाद बनु हाशिम। साईं फरमाइनि था त मुंहिंजे ॾाॾनि खे अल्लाह पसंदि करे चूंडे। पूरे कुरैश वजां मुनफरिद ऐं मुमताज़ मक़ाम अता फरमायो। वरी साईं फरमाइनि था त बनु हाशिम बि खानदान वॾो, कबीलो बि थी वियो। वस्तफानी मिन बनी हाशिम, बनी हाशिम मजा अल्लाह मुहम्मद करीम खे चूंडियो।
नथी ठरे खुली खुली बयान कजो तव्हां ते मुंहिंजी अञा पुराणो में कर्ज़ रहियल आहे मुंहिंजी तबियत ठीक नथी पई नाची सघियोसि उहो कसर बंद कढणी आहे तव्हां हींअर ई ॾाकड़ा हेठि कयूं वेठा आहियो पोइ तव्हां मदीने वारे जो शान हीअं ॿुधंदो ख़बर त पए त जेरनि में वेठो आहियां कब्रिस्तान में तो तकरीर वेठो आहियां सल्लल्लाहु अलैहि या सऊदी में अरबा यमन में अरबा इमारात भी अरबा कतर भी अरबा उर्दन भी अरबा अरबन जा अॼु मुल्क आबाद आहिनि साईं फरमाईंदा अरब खणाई हुया पर सभिनी अरबन मां हलो अरब कबीलो भले कबीले में भले पाड़े में मोहम्मद
अना मोहम्मद सल्लल्लाहु सही बुखारी में हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है सही फरमाया पुस्तु मिन खैर कुरून बनी आदम करनन फकरनन हत्ता कुन्तु मिनल करन अल्लज़ी कुन्तु फी अल्लाह ज़माना ठाया ज़माना आदम जो ज़मानो शीस जो ज़मानो नूह जो ज़मानो इद्रीस जो ज़मानो अखनूम जो ज़मानो हज़रत इब्राहीम जो ज़मानो हज़रत मूसा जो ज़मानो ये ज़माना रब बनाया साईं फरमाता सभी ज़मानन में अल्लाह भले का भलो ज़मानो उहे बनायो जंहिं मां मोहम्मद करीम खे बनो यो ज़मानो ज़मानन में भलो ज़मानो आ यो कबीलो कबीलन में भलो कबीलो आ यो पाड़ो भलन में भलो पाड़ो आ जंहिं मुंहिंजो दिल पर मोहम्मद करीम आयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका सुभान अल्लाह मुझे रब करीम मदीने वाले वीर के चूंटो पसंद करो हुजूर के घराने के पसंद करो ये नूरे मोहम्मदी आदम का जिय मुंतकिल छो त उन पुठिया में आयो जेका कायनात में उन दौर में भले में भली शख्सियत हुई उन्हें में मोहम्मद करीम के नूर के मुंतकिल वरी जने नूरे मोहम्मदी पाक पुठिए खां पाक पेट जे तरफ मुंतकिल थियो त जेका उन ज़माने जी भले में भली औरत हुई उन औरत खे रब मुस्तफा जे नाम जे लाइ चूंडियो मदीने वाले साईं जा हड़ई ॾाढा हज़रत अब्दुल्ला खां वठी हज़रत आदम ताईं हुजूर जूं हड़ई अमड़ियूं बीबी आमिना खां वठी अम्मा हवा ताईं ये ॾाढा लोग चूंडियल पसंदि कयल बेनज़ीरो बेमिसाल त हुजूर जूं अमड़ियूं बि चूंडियल अल्लाह जो नवाज़ियल हड़ई पाक हड़ई साफ़ मदीने वाले जो आलम शान वाले करना शान वाले मुस्तफा दा नाम इज्जत अजमत वाला तो मुस्तफा दा नाम इज्जत अल्लाह दा चूंडियल है अल्लाह दा पसंद कयल है ओ मिठा हुजूर जो जेको बि ॾाढो हुयो जहिड़े बि ज़माने में हुयो उन ज़माने में मोमिन हुयो शिरक का पाक कुफ्र का पाक मुस्तफा दा सभई दादा सभई नाना सभई नानियों मुवहिद अल्लाह जे उता ईमान रखण वारा इस्लाम ईमान वारा बड़ी इज्जत अज़मत शान सुभान अल्लाह जिन हुजूर जो नूरे मोहम्मदी जनाब अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में आयो सुभान अल्लाह कान अब्दुल मुत्तलिब यफूर मिन राइहतल मिस्किल अज़फर हज़रत अब्दुल मुत्तलिब जे बदन मचा मुश्क
जड़ी खुशबू आईंदी हुई अब्दुल मुतलिब जे गलियन जा गुज़रंदो हुयो उहा गली खुशबूदार बणिजी वेंदी हुई छो त अब्दुल मुतलिब जे पेशानी में मदीने वारे जो नूर अची वियो सुभान अल्लाह व नूर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युदीर फी खुर्रतिही हज़रत अब्दुल मुतलिब जे पेशानी में मोहम्मद करीम जो नूर चिमकंदो सुभान अल्लाह गाड़ी की सर्च लाइट ॾिठी आहे न जो बत्ती महिलनि जी रोशनी ॾींदी आहे इहा जीअं बत्ती मुंहिंजा अॻियां नूर ऐं रोशनी चिमकार थींदो आहे हज़रत अब्दुल मुतलिब जे पेशानी मुंहिंजा इहे सर्च लाइट वारो नूर मोहम्मदी ऊंदाही में जनाब अब्दुल मुतलिब अचे त ऊंदा हो कमरो रोशन थी वेंदो जिते अब्दुल मुतलिब अचे त उते खुशबू थी वेंदी हुई छो त उनजे वजूद में नूर मोहम्मदी जलवगर थी चुको चओ सल्लल्लाहु अलैहि فتخرج به إلى جبل سبير فيتقربون به إلى الله قريشن में जॾहिं मींहुं न वसंदो उन्हनि खे मींहं जी ज़रूरत पवंदी हज़रत अब्दुल मुतलिब जे बाह खां वठंदा अब्दुल मुतलिब जे बाह खां वठी मक्के में हिकिड़ो जबल आहे जबल जो नालो आहे जबल सबीर उन जबल सबीर ते वठी अब्दुल मुतलिब खे ईंदा पोइ हीअं चवंदा मौला मुहम्मद जे नाले जे सदके असांजो मींहुं वसाए अञा दुआ पूरी घर न मोटंदा त मूंखे थोरा मींहं वसी पवंदा अब्दुल मुतलिब जे वसीले सां तक़र्रुब इलल्लाह अल्लाह जो कुर्ब हासिल कंदा न थियणा कम थी पवंदा मदीने वारे साईं जे नाले जे सदके उन जे वसीले सां उन जे तुफ़ाले सां मींहं वसण त मुंहिंजे मदीने वारे जो पंहिंजो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो नूर मोहम्मदी जनाब अब्दुल मुतलिब खां हज़रत अब्दुल्ला ने मुंतकिल थियो जनाब अब्दुल्ला जे पेशानी पाक में वो नूर मोहम्मदी आयो त हज़रत अब्दुल्ला जो चेहरो ईअं चिमकंदो हो जीअं चोॾहीं जी रात जो चंड चिमकंदो आहे हुस्न तो बाबा थी वियो हिन जे हुस्न में चार चंड लॻी विया आहिनि वाह अब्दुल्ला तुंहिंजो हुस्न जमाल कहिड़ो पियो मुंहिंजा दोस्तो मके जूं औरतूं ऑफर ॾिनियूं त अब्दुल्ला असां सां शादी करे चवंदो हो त मां ईअं शादी न कंदुसि जेसी ताईं मूंखे मुंहिंजे पापा जी इजाज़त न मिलंदी हीअं हलंदो त गर्दन झुकाए हलंदो हुयो कंहिं औरत ते अखि न पवे हया वारो इफ़त वारो मदीने वारे साईं जो बाबो पाक दामन रहण वारो
ताला अम्मा आमिना दे मुंतकिल करन चाहो हजरत अब्दुल्ला जी शादी बीबी आमिना साहिर सबर थी जेड़ो कोट तेड़ी बनी सुभान अल्लाह कोट अरब में सफता वदी का सुनो उसमें जमाल वालो तो उनके जगह वार आमिना मिली सब पूरे अरब में सफनी का वदी का हयादार इज्जत वाली पाक दामन रहवाई जेड़ी पार तेरो अल्लाह ताला मुझे मुस्तफा दे अपान के चूमियो सुभान अल्लाह मुदा दोस्तों अल्लाह यालमो है सुयजल रिसालत अल्लाह जाने तो पंजी रिसालत किथे रखंदो पंजे रसूल के केड़े पेट में केड़े पेशानी में केड़ी पुठी में जा कुजीन फरमाइंदो या अल्लाह दी चूंडा मुल्ले जो नजरियो आ मुल्ले जो अकीदो आ त नबी सोने जो पीर मुशरिका माज़अल्लाह नबी सोने दी मां मुशरिकानी या माज़अल्लाह ही मुल्ले जो अकीदो आ असा सुन्नी जो अकीदो आ मुस्तफा जो बाबा तौहीद वारो हुजूर दी अमल तौहीद मदीने वाले साईं जो बाबा शान वारो मुस्तफा दी अमल शान वारो अल्लाह चूंडियो जे पेट के जे पेट के जिमें 9 महीना मोहम्मद करीम जो जसद अनवर परवरिश पाइण वारो छा अल्लाह के ॿियो न पियो मिले वो था वो बर्तन मुशरिकानी औरत के रब चूंडियो हुयो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह मिठा ईमान यकीनो इयो त मुझे मदीने वाले साईं दी अम्मा बेशान वाली दा अबो बेशान मदीने शरीफ में वेठो से जेको एकड़े हाजी सगोरे को संगार के सुभान अल्लाह मदीनो ॿुधंदो हिकिड़े हाजी सगोरे हरम में वेठा हुजूं साम्हूं गुंबद खदरा हुजे चई सही मूंखे दीदार न पियो थिए मदीने वारे साईं जी ज़ियारत न पई थिए ॾाढो रूस ॾाढो रड़ियुस ॾाढियूं दुआऊं घुरियमि दुरूद पढ़ियुमि मवाज शरीफ ते वञी अर्ज़ कयमि पर दीदार न पियो थिए फुट इहा ख़बर उन खे जेके अंदर में जेके मदीने वारे जी मोहब्बत थी न हा तुझे दीदार ले मदनी लगे रुमलुआ अंदर लोरी बेहबेहा कयो बेबसे कसे दिल यार बेजोरी सीने में सूर समाया बधी बड़चा बना कारे गुर जीवान बाजा दे थी गजगर घुमे घोरी दीदार न पियो थे ॾाढो तड़प हुई ॾाढो रुनस दुआऊं घुरियमि पर ज़ियारत न थी सघंदी वो हिकिड़े हाजी सगोरो हिकिड़ो अल्लाह जो वली हो सालियो अज ते आयल हो उनखे मूं चयो साईं ॾाढी तड़प अथव मदीने वारे जे दीदार जी ॾाढी दिलि में तांग अथव ज़ियारत न थी थिए चई दस सुॼाए जे अमल करी त ज़ियारत थी वेंदी चई तूं जीअं चवंदे तीअं कंदुसि मूंखे महिरबानी करे ॾस चई मदीने वाले साईं जी अमड़ आमिना जी मज़ार थई अबवा जे ॻोठ में मक्के मदीने शरीफ जे विच में जेको पुराणो रस्तो आहे न उन रस्ते सां हिकिड़ी मंज़िल अचे थी अबवा अबवा जे पहराड़ी ते हुजूर जी अमड़ आमिना साईं जी मज़ार हिकिड़ी पहाड़ी जे मथां अमा साईं काफ़िले में सफ़र में मक्के में जा मोटी पे मदीने शरीफ ॾे
रस्ते में अम्मा साईं जो इंतकाल थी वो उते ही दफन थी पहाड़ी जे मथां चई तूं वञ हुज़ूर जी अमड़ वटि वञी अर्ज़ कर जेकॾहिं अम्मा सिफारिश कई त तोखे दीदार थी हुनजो ॾस दिलि खे लॻो चई त मां टैक्सी कई हिकिड़ो बद्दू किराए ते वरितुमि मुंहिंजो ॿाराणी जो इलाइक़ो आहे बद्दू हुनखे असली अरबी हुनखे रस्तनि जी ख़बर हूंदी मूं चयो बाबा जेतिरी पंहिंजो रक़म घुरंदे किरायो जेतिरो घुरंदे ॾींदो मां पर हुज़ूर जे अमड़ जे मज़ार ते मूंखे वञिणो जी मूंखे अम्मा जीजन जे मज़ार ते वठी आई पोइ अमड़ जे पेरां जी पाक खां वञी वेठुसि अम्मा आमिना साईं जे कदमनि शरीफ़नि खां वेठुसि मुंहिंजे हथ मां लुड़क वहनि पिया मूं चयो त अम्मा काइनात में कंहिंजी अम्मा अहिड़ी वक़्त वारी न हूंदी जहिड़ी तूं मोहम्मद जी अम्मा अम्मा कंहिंजो बच्चो एॾी अज़मत वारो एॾे शान वारो एॾे मर्तबे वारो कंहिंजो बच्चो न हूंदो जहिड़ो तुंहिंजो बच्चो मोहम्मद अम्मा तुंहिंजे दर ते आयो आहियां पंहिंजे बच्चे खे चंद दीदार कराए रोअण पियो अम्मा साहिब जे कदमनि में अर्ज़ कयां पियो रोंदे रोंदे अर्ज़ कंदे मूंखे ईअं लॻो त दिलि खे तस्कीन मिली वई दिलि खे सुकून मिली वियो सम्झो त मुंहिंजो अर्ज़ क़बूल पइजी वियो जी मोटियुसि शाम जो मदीने शरीफ़ वापसि आयुसि मुआज़ शरीफ़ ते सलाम कयो रोई अर्ज़ कयो ओ रहना भया साईं रोज़े खणी कीअं एॾी जुदाई खे वणी खुशहाल कयो मंझि ख़्वाब खणी इशा पड़ी सुसुस अख लगी अञा अख लगी आ त मदीने वारे जो दीदार थी साईं फरमाता उथी तोखे ज़ियारत भी कराया तोखे भाकुर भी पाया जो तुंहिंजी सिफारिश मुंहिंजी अमल कई या रसूल अल्लाह यतीमन यार तू में आधार तू या रसूल अल्लाह यतीम यार तू मिठा मुझे सोने हबीब जो बापो में इज्जत अजमत वारो तौहीद वारो अल्लाह जे मथा ईमान रखण वारो त मदीने वारे जी अमड़ में इज्जत अजमत शान ऐं हैदराबाद वारो तव्हां दुआऊं घुरंदा आहियो न कॾहिं दुआ जो असर तव्हांखे ताख़ीर थींदी या नज़र नथो अचे तव्हां जॾहिं दुआ घुरो न मदीने वारे साईं जी अमड़ जो वसीलो वठो हुज़ूर जे बाबा जानी जो वसीलो वठो अल्लाह जो कसम आहे तव्हांजी दुआ रद न कंदो हुज़ूर जा बाबा अल्लाह के प्यारा अल्लाह जा चूंडियल अल्लाह ताला उनखे चूंडियो पसंद कयो आहे नबी जे जॾहिं हुज़ूर जन पंहिंजी अमड़ जीजल जे पेट पाक में आया
वह रजब शरीफ जी पहली की रात हुई, पहली रजब जी रात जने हुजूर जो नूरे मोहम्मदी जनाब अब्दुल्ला जे पेशानी वजा अम्मा आमिना जे बदन पाक में मुंतकिल थियो नतकत कुल दाबत कुरैश जा जेकी भी जानवर हुया उन्हनि सभिनी इंसाननि वांगुरु ॻाल्हायो, इंसाननि वांगुरु जानवर ॻाल्हायो, उठ घोड़ा रिढूं बकरियूं ॻाल्हाइण लॻियूं ताजि नूरे मोहम्मदी अम्मा जी जन जे पेट में अची वियो ऐं पूरे मक्के में ऐलान थी विया त उहो मोहम्मद करीम जंहिंजे इब्राहिम खलील दुआ घुरी हुई, जंहिंजूं बिशारतूं हज़रत मसीह ईसा ॾिनियूं हुयूं, उहो नूरे मोहम्मदी अम्मा जानी जे पेट पाक में जन्मगर थी चुको आहे। साईं फरमायो त 9 महीना हुजूर मुंहिंजे पेट में रहिया, हर महीने को न को नबी ईंदो हो मूंखे ख़ुशख़बरी ॾियण जे। कॾहिं आदम पियो अचे, कॾहिं शीश अलैहिस्सलाम पियो अचे, कॾहिं इब्राहिम खलील पियो अचे, कॾहिं इस्माइल ज़बीहुल्लाह पियो अचे, कॾहिं ईसा रूहुल्लाह, कॾहिं मूसा कलीमुल्लाह पियो। मुबारक ॾे आमिना, मुबारक थई सरदार जो सरदार तुंहिंजे पेट में। ऐं पोइ अल्लाह ताला उन नूर जे ज़ुहूर जे लाइ जेको महीनो उहो बि चूंडियो, वक़्तु चूंडियो, ॾींहुं चूंडियो, चूंडियल आहे मदीने वारो। ॾींहुं चूंडियई सूमर जो ॾींहुं ऐं महीनो चूंडियई रबीउल अव्वल, पहिरीं बहार। बराबर उन्हारो बि मौसम आहे, सियारो बि मौसम आहे, पर उन्हारे में गर्मियूं माण्हू पघर में पिया पंहिंजो रिचनि, वरी सियारो माण्हू कोटनि में कड़नि में पिया ॾकनि। सियारो बि मज़े जो न आहे, उन्हारो बि मज़े जो न आहे, मज़े जो आहे बहार। अल्लाह ताला बहार जी मौसम खे चूंडियो, मुस्तफ़ा जे आमद जे लाइ मके खे चूंडियो, जेको सुरतुल अर्द पूरी रुई ज़मीन जो विच ऐं दुनो उन शहर खे रब चूंडियो। ऐं वक़्तु कहिड़ो, न रात जी ऊंदाही, न ॾींहं जे सिज जा किरण, सुबुह जो सुबुह जो हूंदो आहे न, ओॾी महिल रहमत, बरकत, सुकून, राहत जो वक़्तु हूंदो आहे। बीमार माण्हू वीचारो सॼी राति सुम्ही न सघंदो आहे, पर उनखे बि सुबुह जे वक़्त में निंड अची वेंदी आहे। इहो सुकून वारो वक़्तु आहे। अल्लाह ताला उहो वक़्तु चूंडियो। चंड चांदो की न कर, सिज थोरो सबर, चंड चांदो की न कर, सिज थोरो सबर, सुबह करे सोचना पर तू बाते सबा, मरहबा 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 मरहबा, दिलरुबा दिलरुबा,
आमिना सामिली 70,000 जन्नत में वही आसमान जे मलाइकत ने हुक्म मिलो फरिश्तो 70 आसमान जा मलाइको हेठ लो कतारूं करे पियो अदब जा हथ वधी सिर्फ दर सिर्फ थी मुंतज़िर थी पियो मुंहिंजो महबूब मोहम्मद आमिना सामिली कद थे सेरा पढ़ा कोट किसरा किया मरहबा 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 दिल रुबा अज तमीला दुआ हर कोई शाद हुआ कहांगे खुशी थिए थी मदीने वाले जी वाकरण ॿुधी यहाँ करे थो रुॻो मौलाना शाह नवाज़ ख़ुश कोन्हे पर सारी जमायत ख़ुशि आहे कुंभार पाड़ो सॼो ख़ुशि आहे नाथा टाउन सॼो ख़ुशि आहे अॼु त मिलाद हर कोई शाद हुआ मरहबा मरहबा चौ चौ मरहबा मरहबा तोखे नबूवत मिली ऐं रिसालत मिली तोखे नबूवत मिली ऐं रिसालत मिली रहमतुल जी रिदा रहमतुल जी रिदा मरहबा 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 करमुला छा करवे विपिया छोरो चुरमा नाथा खान गोठवारा छा करवे विपिया छोरो चुरमा छोन सजदा अम्मा जी जल्दी फरमाए का खरज मिन्नी मुझे वजूद में नूर जो ज़हूर थियो अम्मा जो घर चिमकी वियो दर दीवार चिमकी वियो हर पासे सुगंध ऐं सुराण खुशबू ऐं सुगंध थी वई सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अहिड़ो नूर चिमकियो जो अम्मा मुल्क शाम जो मायूं ॾुके मुंहिंजा अखियुनि सां पिए सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो दिल पर नबी जे अचण सां हर पासे खुशबू ऐं सुराण था आयो रिब जो हबीब पुकार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया हाणे मां सोचा पियो त तव्हांखे हिन मस्जिद जे लाइ चवां तव्हां सुभाणे लाइ नथा चओ त मस्जिद कहिड़ो था मौलाना शाह नवाज़ खे पगूं ॿधाईंदो सुभाणे लाइ नथी वात मां निकिरे पर हीअ मस्जिद जे ठहे मुकमिल थिए तव्हांजी दिलि घुरे थी अलाह जो घर ठहे मन बना मस्जिदन बनल्लाहु तआला बैतन फिल जन्नह जेको अल्लाह जो घर मस्जिद ठाहे रब उन जे लाइ जन्नत जी माड़ी ठाहींदो माड़ी बजरी सीमेंट ऐं सिरुण या ब्लाकनि जी न हूंदी सोल जी जन्नत जी माड़ी सोनी खपेव खपे त हिन मस्जिद खे मुकमिल कयो मदरसो
दीन जो इदारो जिते कुरान जी तालीम ये ॾिठो त बटे तालिब जन कुरान मजीद नाज़रा पढ़ियो अल्लाह कंदो वरी हाफ़िज़ थींदा रब कंदो वरी आलिम कोई ने मदरसे जी खिदमत कजे या न कजे हां सुभान अल्लाह पैसो हुओ सचायो तवजे को खाधो खुदा के रस्ते में खर्च कयो मस्जिद ठही वई तुझे हथारा तुझे पैसे सा मदरसो ठही वियो सुभाणे तू न हुंदे मां न हुंदुस मौलाना शाहनवाज के अल्लाह 100 साल के ॿार जी सेहत सा पर आखिर फना है पर मस्जिद क़यामत ताईं हुंदी सुभान अल्लाह पुत्र मस्जिद अल्लाह जो घर हुंदो ठाहिण वारनि खे अजरो सवाब पियो मिलंदो जन प्लाट ॾिनो पंहिंजे लाइ जन्नत खटी विया जन मस्जिद ठाही भला सॼी मस्जिद न ठाही हिकिड़ी सीमेंट जी डोरी वठी ॾिनई हिकिड़ी सिर वठी लॻायई फुड़ीअ फुड़ीअ तला मिठा अल्लाह जो घर ठाहे मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं तव्हांखे पुलसरात ज़रूर टपणी पवंदी तव्हां मां को बि न आहे हर कंहिंखे पुलसरात टपणी आहे हीअं मशर जो मैदान आहे परियों जन्नत आहे विचों जहन्नम आहे हाणे इहो जहन्नम टपंदो त जन्नत में वेंदो न उन जन्नत ते वञण जे लाइ दोज़ख खे क्रॉस करण जे लाइ पुल आहे जेके पुलसरात चइजे थो उहा छा आहे वार खां सन्ही तलवार का तिखी लुडे हीअं थी पींघे वांगुरु भई मिनकुम इल्ला वारिदा तव्हां सभिनी खे तव्हां टपणो पवंदो जन दुनिया में मस्जिदूं ठहिरायूं न मस्जिदूं ये मस्जिदूं सुवारियूं बणजंदियूं उहे मस्जिदूं चवंदियूं हलिया हेॾिया पोइ नाता खान वटि वारा हेॾिया पोइ मस्जिद ठाही न हेॾे मुंहुं में वेह उहे मस्जिद जन ठाही उन में वेहंदा उन सुवारी ते इए दोज़ख पार पहुंचदा जे खिवण जो तजबो ये खिवण चिमकंदी आ न इए कपी पार पहुंचदा हिक ॿिए खां चवंदा रे हाल में चवंदा त पुलिस रात 500 साल जो बंदो आ वार खां सॼा उहा कॾहिं टपंदासीं उहा कॾहिं ईंदी मलाइका चवंदा ओ मस्जिदुनि जी ख़िदमतूं करण वारो ताके मुबारक हो जाता पुलिस रात टपी आ बेटा बोला जी घर की खिदमत कजे ना मदरसे की खिदमत कजे ना आयो रब जो हबीब मुकार थी मया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा ओ आमिना जो घर सारो मक्के जो शहर करीम दीवारों इधर जाने काले कर नजर खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी खुलिया सुनन जा खुलिया आशिकन जा नसीब बेड़ा पार थी ओ हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग सुभान अल्लाह पोती महबूबा ने मांग राते सीने सा सदा उम्मत जा नसीब बेड़ा पार थी गया खुलिया उम्मत नसीब बेड़ा पार थी नूर जो ज़हूर अल्लाह ॾिठो कोन सुभान अल्लाह भाई अगरि ये रहमत जा सूरत ॾींदा आहिनि न मौत जी ज़िंदगी जी कशमकश में हूंदी आहे केतिरियूं मायूं वीचारियूं रहमत जे सूरत में मरी थी वञनि हर बार ईअं सूरन सां ॼमंदो आहे पर अम्मा थी फरमाए खुदा जो कसम आहे मूंखे दर्द से जो नका तकलीफ़ थी मां दरोगे नूर जो चिंगार थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर ख़ुशबू कयूं हर हूर थिया दर्द कुल दूर चयो हर कई गरीब तकरार थी
जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया कई न था खान गोठ वारन ईद मिली सात सईद रब हमीद मजीद मिली नेमत जी नबीद थिया बहार गरीब बहार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब बेड़ा पार आयो रब जो हबीब पुकार थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो बिछा गरीबन जेला अमीरन जेला फकीरन जेला मुस्तफा जे आशिकन जेला ईद थी वरी चवे तो ईद मिलादुन नबी छोता जो ईद त बहन ईद फितर जी ईद उज़ा जी तवाई टी ईद किथों आंदी आ चरिए जा पुट तो के खबर ही कोई तो सुनन इब्न माजा में हदीस आ साईं फरमाइंदा यौमुल जुमुअती ईदुन लना जुमे जो डी असा जे ईद जो ॾियारो हाणे हर महीने में घणा जुमा आहिनि कॾहिं पंज में थी वेंदा आहिनि जी ये चार ईदूं त हर जुमे ते हर महीने में चार ईद चार बारो अठे तारीख़ बबियूं मिलाईस 50 ये बहो 52 ते ईदूं ये अल्लाह ॾिनियूं आहिनि तूं कीअं थो चई त ॿ ईदूं आहिनि पुट ईद लफ़्ज़ ऊद मां वरितल आहे जेको ॾिहाड़ो वरी वरी अचे न उनखे ईद चइबो ऐं मुस्लमाननि जे लाइ ख़ुशीअ जे मौक़े ते ईद जो लफ़्ज़ ॻाल्हाइबो ख़ुशी जे मौक़े ते हेॾे मूं ध्यानु कयो असांजी मजबूरी आहे जो असां चवंदा ईद मीलादुन नबी असांजी मजबूरी आहे चवंदो कीअं असां मुस्लमाननि वटि ख़ुशीअ जे लाइ वॾे में वॾो लफ़्ज़ आहे ईद जो तॾहिं चवंदा ईद मीलादुन नबी पर जे ईद खां अञा वॾो को ॿियो लफ़्ज़ असां वटि हुजे हा न त मीलाद जे लाइ उहो लफ़्ज़ चवणो आहे छो त ईद जी ख़ुशी नंढी आहे मुस्तफा जे अचण जी ख़ुशी आहे सोने नबी जे अचण ते ख़ुशी मल्हाइबी ईद मल्हाइबी ॿियो कुझु न थी दोस्तनि यारनि खे गॾु करे चांहि पार्टी कर बाबा अॼो की चांहि मुस्तफा जे मीलाद ते तब तुंहिंजो नालो मीलाद में लिखी भला खणी दोस्तनि जी दावत कर दोस्तनि खे गॾु करे हिकिड़ी चांवर जो देगड़ो ला चवंदा अॼो को लंगर मुस्तफा जे मीलाद ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे छा प्यारी तूं पीअंदो थो वञी हाणे हे ॾिसो न चांहि जो को ॿुआरो खणी ज़ोरी थो पियो हुजे हिन में चांहि आहे कोप में जी हिन में सम्झो त पंहिंजो केतिरी चांहि पवंदी पाव पर हिन में मिसाल हिकिड़ो अधु लीटर थो पोए पर हे गिलास खे ऊंधो कयो हिन जी नंढड़ी वटा जी नंढड़ी वटा हिन में घणो पाणी पवंदो जी थोरो जेकॾहिं मीलाद में तव्हां गिलास पाणी जो ॾियो उन जो त जुड़ा पर हेतिरो पाणी जो ज़रो मीलाद में ॾियो अल्लाह शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह शाह वलीउल्लाह जो पीउ हुयो हर साल मीलाद जो देगियूं लाहींदो हिकिड़े साल तंग दस्ती थी वई ॿियो कुझु न मिलियुसि भुगणा वठी ख़ैरात कई छा भुगणा
भुगड़ा वठी साईं जे मिलाद में विराए छॾी। हाणे सोचे पियो त हर साल देगियूं भत जूं लाहींदो आहियां, हे रुपए भुगड़ा विराया था, अरे कबूल प्यार न प्यार। सोचे पियो रात जो सुतो आहे त मदीने वारे जो दीना सरकार जी कचहरी लगी पई आहे, अञा खणी ॾिसे थो भुगड़नि वारी ॾंढ रजपाल नबी जे फरमाईंदा बच्चा अब्द रहीम गम न कर, तुंहिंजे मोहब्बत वारा मीलाद जा भुगड़ा पहुता असां कबूल करे छॾिया। मिलाद मल्हाए थो जंहिं नबी जे अचण जो ख़ुशियूं मल्हायो था न, उन नबी जी फर्मा बरदारी बि कयो, उन नबी जो चयो वञो जेको दीन खणी आया, इस्लाम खणी आया, कुरान खणी आया, शरीयत खणी आया, सुन्नत खणी आया, उन ते अमल असांखे करणो आहे। जवाब ॾियो, अॼु हिन मिलाद जी महफ़िल में हिकिड़ो वाइदो वठंदो ॾींदो मदद जे वाइदो कोन वठंदो, तव्हां पाण ॾींदो, तव्हां पंहिंजे ईमान सां। मां वाइदो हिकिड़ो ॿियो वठण थो चाहियां, ॿियो वाइदो त मां वठां न त पोइ वठी वरी ईअं न हथ मथे खणो। वाइदो इहो कयो त जेका पंज वक़्त निमाज़, निमाज़ मुस्लमान जी सुञाण आहे। काफ़र ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ु निमाज़। साईं फरमाईंदा बैनल अब्द वल कुफ्र तरक सलाह, इस्लाम ऐं कुफ्र जे विच में फ़र्क़ु करण वारी शइ निमाज़। अस्सलात इमादुद्दीन, निमाज़ दीन जो थंभो आहे। फमन क़ामहा फ़क़द क़ाम दीन, जे निमाज़ खे क़ाइमु कयो उन पंहिंजे दीन खे क़ाइमु कयो, जे निमाज़ छॾी उन पंहिंजो दीन छॾियो। मिठा मदीने वारे साईं जी इहा प्यारी सुन्नत आहे, हुज़ूर जो प्यारो हुकुम आहे। ऐं क़ुरान में जेतिरो ताक़ीद निमाज़ जो आयो आहे, ॿी कंहिं इबादत जो अहिड़ो ताक़ीद न आयो आहे। अॼु दिलि में पको अहद करे थो, इंशाअल्लाह पंज वक़्त निमाज़ पढ़ंदासीं। ज़िंदगी रही मां वरी जे आयुष क़िस्मत थी त मां चाहींदुसि त हीअ मस्जिद मार्बल लॻियल हुजे, का चीनी लॻियल हुजे, मदरसो ठहियल हुजे, ऐं अॼु छत में रही पई आहे जी। इंशाअल्लाह अल्लाह से सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो। वमा अलैहि इल्लल बलाग।